पाए लीलम गुल ते सहरा तुंहिंजा ॻायां, पाए लीलम गुल ते सहरा तुंहिंजा ॻायां, मुंहिंजा हाकिम ज़ादा मेहंदी तो खेलायां, मेहंदी तो खेलायां, पाए लीलम गुल ते। हलो अस्सलाम वालेकुम अब्बा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो नी? सभु ईअं टेटो लॻा पिया हो नी? तव्हां सोचींदा हूंदो त मासी तूं जेको आहे सो इहो सहरा छा काथी ॻाईंदी वते, कंहिंजी शादी आहे छा भला? त मां तव्हांखे इहो असल में ॾुख जी ख़बर थी ॿुधायां अब्बास। राति छा शो जो ॿकरी मूं वारी निभागी मुंहिंजो मेमोरी कार्ड खाई वई। हाणे मेमोरी कार्ड जो खाई वई त अब्बा उन में हुया अमीरा बेगम जा सहरा। अलाह तव्हांखे हयाती ॾे, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। सहरा जो उन में हुया त ॿकरी मेमोरी कार्ड खाइण खां पोइ ॿेकट जे बदिरों जेको आहे सो हाणे सहरा थी ॻाईंदी वते। हाणे सुबुह इहो सहरो यकी ॻाए पई, उनजे करे मुंहिंजे बि ज़हन ते ॾिसो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेको इंसानु ॿुधे थो ॾिसे थो उहो ई सॼो ॾींहुं उनजे ज़हन में हले थो नी। पोइ उनजे करे माना इहो मां जेको आहे सो सहरो पई ॻायां। पोइ इहो मां सां ज़ुल्म थियो। मां वरी सोचियो भला हाणे पंहिंजे भाणेजनि ऐं भाणेजियुनि जे लाइ बि कुझु कॉन्फ्रेंस खणी अचां, छो जो माना पंहिंजी पढ़ाई में मसरूफ़ हुई त हिकिड़ी माना टूअर बि तव्हांजो थी वेंदो। हे असल में कॉन्फ्रेंस अथव कोरिया जी मुंहिंजियूं ॾाढियूं सहेलियूं हूंदियूं अमेरिका में, ॾाढो सुठा माण्हू अथव कोरिया जो बि माना ईअं सम्झो त ज़बरदस्त शहर जेको साउल में हीअ जेका असां कॉन्फ्रेंस थींदी। ऐं हिकिड़े हफ़्ते जी कॉन्फ्रेंस आहे, 25 मई खां 31 मई ताईं। ऐं डेडलाइन बि तमामु परे अथव। इन जी डेडलाइन 17 मार्च आहे, अञा त जनवरी थी हले पई। पोइ इन जी हिकिड़ी जेको आहे आइल्स बि मां चवां थी हीअ माना मखणु हिकिड़ी जेका असां कॉन्फ्रेंस थींदी आहे नी, सफ़ा ईअं माना टेटो कॉन्फ्रेंस अथव। बसि माना तव्हांखे न आइल्स जी ज़रूरत आहे, न छा न शू। बसि तव्हां जेको आहे सो 1991 में पैदा थिया हुजो या उन खां माना वठी करे 2000 ताईं। माना तव्हां ईअं सिंपल ॿुधायांव सफ़ा ईअं सवली सिंधी में त तव्हांजी उमिरि 18 खां जेकॾहिं 28 सालनि ताईं आहे त तव्हां हिन में अप्लाई करे सघो था। ऐं हिन में जेको आहे सो माना इन जी शर्त इहा आहे त ODA ऐं यूनेस्को में कंट्री जेका तव्हांजी आहे, इन्हनि माना मिसाल पाकिस्तान जेको आहे या इंडिया जेको आहे या तव्हांजा जेके बि जाथूं बि तव्हां ॾिसो था पिया त तव्हांजो कंट्री ODA ऐं यूनेस्को में हुजणु ज़रूरी आहे। ऐं मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त पाकिस्तान इन ॿिन्हिनि में आहे। त माना तव्हांखे ॻोल्हण जी ज़रूरत न आहे, बसि इन में तव्हांखे करिणो आहे। ऐं लिंक मथां मोकिलींदीसांव। उन खां अलावा कल्ह छा शो जो बरोचनि जे घर में राड़ो पियो हुजे। ऐं मां परेशान थी मां चयो हे छा माई, वीचार कज़ियो बज़ियो त न थियो आहे? मां वयमि जो पुछा कराइण त ॾिसां त सभु नचनि था पिया। मां पुछो माई इहो छा आहे? चए पुट जो सऊदी जो वीज़ो आयो आहे। मां चयो आई माई इहो त माण्हुनि में ॾिस वीचारनि में केॾो क्रेज़ लॻो पिया ॿाहिरि मुल्क वञण जो। पर मां चयो हाणे मुंहिंजो भाणेजा ऐं भाणेजियूं त माना सम्झी विया आहिनि त ॿाहिरि मुल्क वञण को वॾो मसइलो कोन्हे को। बसि स्कॉलरशिपनि में अप्लाई कंदा कयो ऐं बसि थ्रू डायरेक्ट बिश्त में ईअं सम्झो। पोइ इहो बि माना हिकिड़ो अथव। पोइ वरी ॿाहिरि मुल्क वेंदई त वरी मासी खे बि विसारींदई, पंहिंजे माइटनि मिटनि खे सफ़ा ईअं ॼण लिफ्ट ई न कराईंदई। पोइ वरी उते छा फोटू अहिड़ा हणंदई ॼणो 18 ग्रेड जा ऑफिसर लॻा पिया आहिनि। अड़े भाऊ तव्हां अवसर त आयो, पर जॾहिं तव्हां वापसि साम्हूं अचे मिलो था न त कसम ते हियांव था फाड़ो पिया। अबा जॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे फेसबुक ते तव्हांजो 18 ग्रेड वारा फोटू लॻा पिया आहिनि, ॼण ईअं ऑफिसर हीअं सूट लॻो पियो आहे, नीरे कलर जो कोट लॻो पियो आहे, कारो चश्मो लॻो पियो आहे, अलाए छा माना ईअं मावारी ॿकरी था लॻो पिया। वरी साम्हूं मिलंदव त माना हियांव फाड़ींदव। मां कल्ह दिलि जो दौरो पवण वारो दानिश वांगुरु, पर मां शुक्र आहे जो नवाज़ शरीफ़ खे ॾिसण माना लाइक़ कंदी आहियां जो उनजे करे बची वियसि, जो वीचारो निकामो 5 हार्ट अटैकनि ते बि न मुयो। बसि पोइ हाणे इहो चवंदीसांव त जेको आहे सो पंहिंजी हिन में स्कॉलरशिप में अप्लाई कयो ऐं प्रोफेशनसी माना इंग्लिश सर्टिफिकेट हिकिड़ो ॾिजांवनि। ऐं 26 माना मार्च ते जेको आहे सो हिन जो तव्हांखे रिज़ल्ट बि अची वेंदो। वरी पोइ तव्हां माना कोरिया बि हलिया वेंदव, सॼी फुली फंडिड आहे, हिकिड़ो रुपयो बि तव्हांजो ख़र्चु न ईंदो। बाक़ी इहो आहे त जेके छोकिरा हिन में अप्लाई करनि या छोकिरियूं अप्लाई करनि उहे थोरो माना इहो रखनि त भाउ एजुकेशन जे हिसाब सां माना तव्हांखे तालीम खे थोरो प्रोमोट करिणो आहे। तालीम खे जेको आहे सो उन में लिखिणो आहे त तव्हां जेको आहे तालीम मूंखे माना उहो था करणु छो त हिन जो जेको मेन मक़सदु आहे न उहा GCED माना ग्लोबल सिटीज़नशिप एजुकेशन। त माना एजुकेशन ते फोकस आहे हिन कॉन्फ्रेंस जो।
त उन हिसाब सां तव्हांखे माना जिते बि जेको लिखो फॉर्म भरियो वग़ैरह त उन में माना एजुकेशन खे वधीक प्रियारिटी ॾिजांव। सम्झव नी अबा 10 मिंट कुल्फ़ी खाई ऐं टीलो चूसण वारा, सम्झ में न अचे ॻाल्हि त कमेंट करे पुछजांइ, बाक़ी ग़लति न। छो जो हे स्कॉलरशिप जेका आहे नी तव्हांखे अलाह हयाती ॾे, माना ईअं सम्झो इहा जेका कॉन्फ्रेंस में माना ईअं स्कॉलरशिप जी चइजे न, भला फ्री में जो जेका हिकिड़ी शइ मिले थी पई, त हे माना सफ़ा सवले में सवली स्कॉलरशिप आहे, त इन में ज़रूरु अप्लाई कयो। इवन मां बि अप्लाई कंदसि। पोइ हाणे मां पहिरियों सोचां पई त तव्हांखे ॿुधायां न ॿुधायां, पर मां चयो छो न ॿुधायां, मुक़ाबिलो थींदो छो न थींदो, मां बि अप्लाई कंदसि, तव्हां बि कयो, सभु गॾिजी हलंदासीं। जे सिलेक्ट थी वियसि तव्हांजी दुआउनि सां त उते बि मिलंदीसांव कोरिया में, जे न थियसि त तव्हां त थींदव नी अबा। पोइ तव्हांजे लाइ तमन्नाऊं, नेक तमन्नाऊं, अलाह तव्हांखे हयाती ॾे, अलाह तव्हांखे कामयाबु करे, अलाह तव्हांखे ख़ुशि करे। मां सदकू